नाज़रीन, पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ शरीफ़ इंतज़ामिया पारां अॼु जेको आहे त रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में हिते मौजूद उस्तादनि ऐं जेके शागिर्द जेके रांदियुनि में हिसो वठी रहिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त निसाबी सरगर्मियुनि सां गॾु गैर निसाबी सरगर्मियूं केतिरियूं अहम आहिनि ऐं रांदियूं जेके आहे त ॿारनि जे ज़हनी अवसर लाइ केतिरियूं अहम आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। असां त हाणे ख़ुशि आहियूं। असांजे जे उस्ताद जी महिरबानी कया आहिनि। पारां जेके क्रिकेट रांदि आहे, रसाकशी आहे, डोड़ रांदि आहे, ॿिया आहिनि मुख़्तलिफ़ रांदियूं आहिनि। मां गुज़ारिश थो करियां ॿियनि उस्तादनि खे, ॿियनि स्कूल वारनि खे जो बि हू पंहिंजनि शागिर्दनि खे हू रांदि कराइनि। शुक्रिया। असांजे मुस्तक़बिल लाइ ई ॾींहुं असांजे सिहत लाइ बहितरीनु ॾींहुं आहे। असां ईद जे ॾींहं खां ई वधीक हिन ॾींहं खे अज़ीज़ सम्झंदा आहियूं। पाक सिंध पब्लिक स्कूल जीअं हर स्कूल वारनि खे गुज़ारिश आहे त तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे स्कूल में पढ़ाइण सां गॾोगॾु क्रिकेट बि खेॾायो। इन जे लाइ सभिनी खे गुज़ारिश आहे। पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ इंतज़ामिया हर साल जेको आहे ॿारनि में जेको आहे सिहत जे लाइ, ज़हनी सिहत जे लाइ रांदियुनि जो जेको आहे प्रोग्राम कंदो रहे थो। हिन साल बि जेको असां ॿारनि जे लाइ मुख़्तलिफ़ जेका असां रांदियुनि जो प्रोग्राम रखियासीं, जंहिंमें क्रिकेट रांदि आहे, रसाकशी थियो ऐं चेयर जो थियो। मुख़्तलिफ़ जेके रांदियूं हुन में ॿार पार्टिसिपेट करे रहिया आहिनि ऐं उन जे लाइ त सिर्फ़ु तालीम ज़रूरी न आहे हूंदो, तालीम सां गॾु जेको आहे रांदियूं बि ॿारनि जे सिहत जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि। जीअं ॿारनि में असां अवेयरनेस ॾियूं था त बाबा रांदियूं कयो, रांदियुनि में हिसो वठो, उहो ज़हनी ऐं जिस्मानी सिहत जे लाइ इहे बि तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि। जीअं त हर साल जीअं पाक सिंध पब्लिक स्कूल जे तरफ़ां स्पोर्ट वीक मल्हायो वञे थो, जंहिंमें ॿारनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वरितो आहे। इन में असांखे जेको आहे त ॿार तमामु ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। इन्हनि में ॿारनि जो जिस्मानी तौरु ऐं दिमाग़ी तौरु ॿार ख़ुशि थींदो ऐं उन जे जेको आहे त टैलेंट वग़ैरह उनजो ज़ाहिर थींदो। महिरबानी। स्पोर्ट्स वीक मल्हाईंदा आहियूं। इन जे करे त ॿारनि जी निशो नुमा बि थिए। छड़ो पढ़ाई सां पढ़ी ॿारनि जो जेको ज़हन आहे उहो थी थो वञे। उन हिसाब सां असां ॿारनि खे इहे स्पोर्ट्स वीक मल्हायूं था, जीअं ॿारनि जी नशो नुमा थिए ऐं ॿार रांदि में बि इहो करनि, जीअं पढ़ाई में इहो करे इहो करनि था, रांदि में बि हिसो वठी। ऐं ॿार तव्हां ॾिसो था वॾे शौक़ु ऐं वॾे चाह सां क्रिकेट रांदि खेॾनि था ऐं क्रिकेट रांदि सां गॾोगॾु हू स्कूल में बि इहा ई महिनत कनि था। जीअं हिन स्पोर्ट्स वीक में इहो करनि था त स्कूल में बि उन्हनि जी इहा प्रोग्रेस भली आहे। जी, अवां स्कूल जे उस्तादनि ऐं इंतज़ामिया उनखां अलावा जेके आहे त हिते महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त रांदियूं जेकी आहे त ॿारनि जे ज़हनी अवसर जे लाइ ऐं उन जे ज़हनी जेकी आहे त सिहतमंद जे लाइ ऐं हिकु सिहतमंद मुआशिरे जे लाइ रांदियूं जेके आहे त इंतिहाई अहम आहिनि। रांदियुनि खेॾण सां गॾु जेको आहे त ॿार सिहतमंद थी करे वधीक जेके आहे त पढ़ाई सां दिलचस्पी रखंदा ऐं उनखां अलावा ॿार जेके आहे त ॿारनि जूं बि अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। उहे तमामु जेके आहे त पुरजोश ऐं जेके आहे त ख़ुशि नज़र आया ऐं उन्हनि जो चवणु हो त असां जेके आहे त पंहिंजे उस्तादनि जा थोराइता आहियूं जेके हर साल हिते स्पोर्ट्स वीक मल्हाए रहिया आहिनि ऐं हिननि ॿियनि स्कूल वारनि खां बि इहो मुतालबो कयो आहे त जेको आहे त स्पोर्ट्स वीक मल्हाए ॿारनि में जेको आहे त उन्हनि जो जेको टैलेंट आहे उनखे ज़ाहिर कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।